साईं इन वीडियो जी जेका मुकमल हक़ीक़त ॿुधायो त इन वीडियो में कहिड़ा किरदार आहिनि। उस्ताद जलाल चढ़ियो आहे, पर नचण वारी जेका माई आहे इहा केरु आहे? इहा पाकिस्तान जी आहे, पंजाब जी आहे, या आहे दुबई जी? साईं अॼुकल्ह जेका नौजवान नस्ल आहे उहे माना फेसबुक ते पंहिंजा व्यू वठण जे लाइ ऐं पंहिंजो पाण खे माना वायरल करण जे लाइ त माना अहिड़ा ग़लति जेके आहिनि वीडियो रखनि था ऐं ग़लति ॻाल्हियूं ऐं ग़लति मालूमात फैलाइनि था। ऐं ॿिया जेके दोस्त वरी हुनखे शेयर कनि था या हुन ते कमेंट कनि था या लाइक कनि था या हुनखे ॾिसनि था त उहे अञा प्रोमोट करे रहिया आहिनि। अगरि हू कमेंट में उते लिखी छॾनि त बाबा हीअ जेका वीडियो आहे इहा ग़लति आहे, हीअं नथो थी सघे, फौजिया सूमरो जेको आहे नथी अची सघे, पर दोस्तनि ते अफ़सोस आहे त माना उहे वञी हुते लाइक कनि था ऐं भला भला कमेंट ॾियनि था, त पोइ हू वीडियो अञा अॻिते वधी थो वञे। त इन में कुझु असांजे दोस्तनि जूं बि ग़लतियूं आहिनि त हू तस्दीक नथा कनि। साईं अॼु फेसबुक ते हिकिड़ो मूंखे माण्हू मिलियो, उहो त तमामु माना वसूख सां चए पियो त बाबा इहा फौजिया सूमरो आहे। चए पियो तव्हां ॾिसोसि, भले शक्ल ॾिसोसि, ॿार ॾिसोसि, हीअ ॾिसोसि, चहिरो ॾिसोसि, स्टाइल ॾिसोसि, फौजिया आहे। मां हुनखे चयो बाबा हीअ फौजिया न आहे, पर हू मञियो न। तव्हां मथे वीडियो जेको ॾिनो आहे हिन जी तफ़सील असां वटि एतिरी आहे, इहो पूरी महफ़िल आहे। इहा वीडियो में इहा जलाल चंडी साहिबु 1988 में जॾहिं दुबई विया हुआ, उते 2 महफ़िलूं कयूं हुयूं। ठीकु आहे, हिकु अलाइन में ऐं ॿियो शारजा में। इहे महफ़िलूं उते कयूं हुयूं ऐं इहा जेका माई डांसर अथनि इहे ॿियनि महफ़िलनि में परफॉर्म कई ऐं इहा उतां जी लोकल क्लब या होटल डांसर आहे। हिकु दोस्त नालो हिन माई जो, ऐं उतां जेका ऑर्गेनाइज़ जंहिं इहा महफ़िल इहो प्रोग्राम कयो हो उन्हनि इहो अरेंजमेंट कई हुई ऐं अनाउंस बि कंदा नी वीडियो कयो आहे। मूं वटि पूरी महफ़िल आहे, हूअं त हिकिड़े वीडियो में अनाउंसमेंट कई थी, बाक़ाइदा नालो वठनि था पिया हिन माई जो। ऐं हिते जेके ही दोस्त फेसबुक ते सिलसिलो हलाइनि था पिया त लिखनि था फौजिया सूमरो साहिबा, ईअं अफ़सोस थिए थो पियो हिन दोस्तनि जी इन ॻाल्हि ते त बग़ैर तस्दीक जी ईअं वॾी हिकिड़ी नाले वारी गुलकारा हुई फौजिया सूमरो, सिंध जी मशहूरु ॻाइणी हुई ऐं कंहिं हद ताईं क्लासिकल या हो सुरनि वारी ॻाइणी हुई ऐं ईअं न हुयो, हो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़क़ति ॻाइणी हुई। ऐं उन लाइ पोस्टूं करनि था पिया त जंहिं जलाल चढ़ी अॻियां हू परफॉर्म करनि थियूं, ईअं न आहे। जलाल साहिबु ख़ुदि फौजिया सूमरो जी इज़त कंदो हो, एतिराम कंदो हो ऐं मञता ॾींदो हो बिल्कुलु फ़नकारनि खे। उन वक़्त जे फ़नकारनि खे जलाल चढ़ी साहिबु मञता ॾींदो हो, मञींदो हो। अहिड़ी तरह जी असां उमेद कयूं था दोस्त एहतियात कंदा इन शइ खां ऐं दोस्तनि खे ॿुधायो वञे त इहा शइ ईअं न आहे, फौजिया साहिबा न आहे, इहा फिरदौस आहे डांसर। ठीकु आहे त उस्ताद जलाल चंडी साहिबु जा हूअं त दोस्त केतिरा ई यार हूंदा, त असां जेको कलामनि में ॿुधो आहे महमूद ख़ान जो नालो वठे थो पियो। वॉल्यूम 84 में बि महमूद ख़ान हिकिड़ा माल जा वापारी, हिकु फुटियुनि जा, हिकिड़ा जिन्स जा वापारी ऐं हिकिड़ा वरी दिलनि जा वापारी। इहा मज़ेदार ॻाल्हि। ऐं पोइ वरी कलाम मथां ॻाईंदा नी। ऐं हिकु ॿियो कलाम असां ॿुधोसीं, उते बि ॿिए दोस्त जो चवंदो आहे सोराब ख़ान, इहे उन वक़्त जा इहे दोस्त, उन जे बाबति का ॼाण ख़ासि करे महमूद ख़ान जी बारे में अगरि मुंहिंजे मालूमात ॿुधाईंदा। छो त हीअ जेको अॼु मौज़ू हलियो आहे दुबई वीडियो में, उहो जेका डांसर आहे फिरदौस, उन लाइ ॿुधाए थो वञे त महमूद ख़ान जी माना फरमाइश ते इहा डांसर जलाल चंडी कलाम ते डांस कंदी। साईं
पंहिंजे साहब जी फरमाइश ते हिन कलाम ते रद्द कंदी फिरदोस। वाह काॾे वई कामरान जानी, हाणे त सही आहे, प्रूफ ॾिनो अथई न। ईअं ॻाल्हि त न आहे न यार, वरी पोइ तव्हां चवंदा त यार बसि पोइ काई मालूमात पोइ नथो ॾिए पियो, जंहिंजी दिलचस्पी हूंदी आहे उहे हिन शइ ते नज़र रखंदो आहे। अदा लिंक बि मोकिलियां वीडियो जी। साईं बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु प्रूफ ॾिनो आहे ऐं बहितरीनु मालूमात ॾिनी आहे। लख लख थोरा साईं तव्हां।